नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक़्तां के मेड़ मां ख़बर ॾींदाऊं सेपको ग्रिड स्टेशन मेड़ जे मुलाज़िमनि पारां ग्रिड जे SDO शाहिद सोलंकी जी ज़्यादतियुनि ऐं ग्रिड जे मुलाज़िमनि खे हरासा करण ख़िलाफ़ ग्रिड इंचार्ज बशीर सोलंकी, सेपको हाइड्रो जे डिवीज़नल अॻवान मोहम्मद अली शेख, फ़याज़ राधण, मोहम्मद अली चांडियो, एजाज़ बिरोई ऐं ॿियनि जी अॻवानी में मुलाज़िमनि बाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खणी एहतिजाजी मुज़ाहिरो करे ग्रिड स्टेशन जे मुख्य गेट आॾो अलामती बुख हड़ताल कई। मुलाज़िमनि पारां SDO ग्रिड खिलाफ़ ज़ोरदार नारेबाज़ी कई। उन मौके ते मज़दूर यूनियन जे डिवीज़नल अॻवान मोहम्मद अली शेख ऐं ॿियनि चयो त ग्रिड स्टेशन मेड़ जो SDO शाहिद सोलंकी ग्रिड जे मुलाज़िमनि खे ज़बरदस्ती गैर कानूनी तौर बिजली बंदि रखण, रिश्वत तौर पैसा तलब करण ऐं ॿियनि ग़लति कम करण ते मजबूर करे रहियो आहे। इनकार ते ग्रिड जे मुलाज़िमनि खे हरासा पियो करे ऐं कूड़ा इल्ज़ाम हणी रहियो आहे। हिननि सेपको चीफ सईद अहमद, हाइड्रो यूनियन जे मरकज़ी सदर अब्दुल लतीफ़ निज़ामानी ऐं ॿियनि खां घुर कई आहे त SDO ग्रिड शाहिद सोलंकी खे हटाए मुलाज़िमनि सां इंसाफ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।